औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद। मोहतरम नाज़रीन, जीअं त असां आयतुल्लाह शेख जाफ़र सुबानी हफ़िज़हुल्लाह जे किताब अक़ीदतुल इस्लामिया मां कुझु खणी आया आहियूं ऐं इंशाअल्लाह जी पोयनि क़िस्तनि में असां मारिफ़त ऐं अदिल्लाए इल्म ऐं अमल खे बयानु कयो। अॼु असां बयानु कंदासीं त मख़लूक़ जो इस्लाम में मख़लूक़ जी छा हैसियत आहे। यानी जेके बि मख़लूक़ात आहिनि, यानी मुमकिनुल वजूद जंहिंखे चयो वञे थो, इहे सभु अल्लाह जल शानहू ठाहियूं आहिनि ऐं इहे अल्लाह जी ज़ात खां सवा नथियूं हली सघनि, यानी अल्लाह खां बेनियाज़ न आहिनि, छो जो मुमकिन वजूद आहिनि। ऐं जेका ज़ात बेनियाज़ आहे हर शइ खां, उहा वाजिबुल वजूद अल्लाह जी ज़ात आहे। ऐं इन मख़लूक़ ऐं ख़ालिक जे दरमियान हिकु ख़ासि क़िस्म जो रब्त आहे। बाज़ माण्हुनि जो इहो नज़रियो आहे, बाज़ मक़ामात ते, सभिनी मक़ामात न, बाज़ मक़ामात ते, त अल्लाह ऐं मख़लूक़ जे दरमियान विलादत जो राब्तो आहे, जॾहिं त विलादत जो राब्तो न आहे, जंहिंखे क़ुरान सरही नफ़ी कई आहे। लम यलिद वलम यूलद, न अल्लाह कंहिं मां पैदा थियो आहे, न ई अल्लाह मां कोई पैदा थियो आहे। नंबर 2, ही काइनात जेका मख़लूक़ आहे, ही अबदी न आहे। ही जेको जहान आहे, वजूद आहिनि, जेके बि मुमकिन वजूद आहिनि, इहे अबदी न आहिनि। हिकु ॾींहुं ईंदो, ही वजूद ख़तमु थी वेंदा, ही काइनात ख़तमु थी वेंदी, हिन काइनात जी जॻह ते हिकु ॿियो आलम वजूद वठंदो, जंहिंखे क़ुरान हिन अंदाज़ में बयानु कयो आहे, यौम तुबद्दलुल अर्ज़ु ग़ैर अर्ज़िन। ही ज़मीन हिकु ॿिए आलम में तब्दील थी वेंदी। ऐं 3 नंबर ते जेको अॼु असांजो मतिलबु आहे त अल्लाह ऐं काइनात जे दरमियान राब्तो छा आहे। उलमा हिन राब्ते खे लिखियो आहे इल्लत ऐं मालूल जो राब्तो। इल्लत चवंदा आहिनि उहा शइ जेका वजूद जो सबबु बणिजे या वजूद जो ज़रियो थिए। अल्लाह हर शइ जे वजूद जो ज़रियो आहे, यानी अगरि अल्लाह साईं जी ज़ात आहे, उन ई जे ही फज़ल सां ही काइनात जी ज़ात आहे। हाणे ही जेका पूरी काइनात आहे, अल्लाह जी ज़ात खां अलावा चुरी बि न थी सघंदे, हिकु पतो बि नथो चुरी सघे अगरि अल्लाह जी मर्ज़ी न हुजे। हाणे हिन जॻह ते हिकु सवाल पैदा थो थिए त ॾिठो वियो आहे त काइनात में बाज़ शयूं बाज़ शयुनि में असर अंदाज़ थियनि थियूं। जहिड़े नमूने सां असां हिकु ॿिज खे ज़मीन में विझूं था ऐं उन खे सही अंदाज़ सां पाणी वग़ैरह ॾिनो वञे थो त उन मां फसल तयारु थिए थी, यानी ज़मीन में हिकु असरु आहे। ऐं ख़ुदि इंसान इलाही शयूं हिन दुनिया ते वजूद करे चुको आहे, इंसान इलाही शयुनि जी ईजाद करे चुको आहे, इहो इंसान जो असरु आहे। पर हक़ीक़त में ॾिठो वञे त इहे जेके बि असरात आहिनि, ज़ाहिरन अगरचे असांखे ॿियनि शयुनि में इहे असर नज़र अचनि था, लेकिन इहे सभु ख़ुदावंद आलम जे तुफ़ैल आहिनि। जहिड़े नमूने सां इंसान जी मिसाल थी वञे, इंसान में हिकु असरु रखियलु आहे, जंहिंजे करे हू काफ़ी शयूं सां ठाहे सघे थो, लेकिन हिकु ॾींहुं अहिड़ो अचे थो इहो इंसान सॼो सलामत हथनि पेरनि सां गॾु जॾहिं उन मां रूह हली वञे थी त हू को बि कमु करे न आहे सघंदो, यानी उनजो असरु ख़तमु थी थो वञे। इहो असरु सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात जे तरफ़ां आहे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।